ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 3/1/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मिठी मिठी ॿार निराकारी बाप तव्हांखे पंहिंजी मत ॾेई करे आस्तिक ठाहींदा आहिनि। निराकारी बाप असांखे पंहिंजी मत ॾेई करे आस्तिक ठाहींदा आहिनि। आस्तिक ठहण सां ई तव्हां बाप जो वरसो वठी सघंदा आहियो। प्रश्न: बेहद जी राज़ी प्राप्त करण लाइ कंहिं ॿ ॻाल्हियुनि ते पूरो अटेंशन खपे। उत्तर आहे पढ़ाई ऐं सर्विस जे लाइ लक्षण बि ॾाढा सुठा खपनि। इहा पढ़ाई ॾाढी वंडरफुल आहे। इन सां तव्हां राजाई प्राप्त कंदा आहियो। द्वापर सां धन दान करण सां राजाई मिलंदी आहे, लेकिन हाणे तव्हां पढ़ाई सां प्रिंसेस ठहींदा आहियो। गीता असांजा तीर्थ न्यारा। मिठा मिठा रूहानी ॿारनि, गीत जी हिकु लाइन ॿुधी तव्हांजा तीर्थ आहिनि घर में वेही चुप करे मुक्तिधाम पहुचणु। दुनिया जा तीर्थ त कॉमन आहिनि, तव्हांजो त न्यारो आहे। मनुष्यनि जो बुद्धि योग त साधु संत आदि तरफ़ ॾाढो भटकंदो आहे। तव्हां ॿारनि जो त सिर्फ़ु बाप खे यादि करण जो डायरेक्शन मिलंदो आहे, उहो निराकारी बाप। ईअं न कि निराकारी खे मञण वारा निराकारी मत जा ठहिरिया। दुनिया जे मत मतांतर त ॾाढा आहिनि। इहे हिकु निराकारी मत निराकारी बाप ॾींदा आहिनि, जंहिंसां मनुष्य ऊच ते ऊच पद जीवन मुक्ति पाईंदो आहे। हिन ॻाल्हियुनि खे ॼाणंदा कुझु न आहिनि। निराकारी मत निराकारी बाप ॾींदा आहिनि, जंहिंसां मनुष्य ऊच ते ऊच पद जीवन मुक्ति पाईंदो आहे। हिन ॻाल्हियुनि खे ॼाणंदा कुझु न आहिनि, सिर्फ़ु ईअं ई चई ॾींदा आहिनि निराकार खे मञण वारा आहियूं। अनेक मतियूं आहिनि। सतयुग में त हूंदी आहे हिकु मत, कलयुग में त अनेक मतियूं आहिनि। अनेक धर्म आहिनि, लाखों करोड़ों मत हूंदियूं न। घर घर में हर हिक जी पंहिंजी मत आहे। अॼु घर में लड़ाई झगड़े जो कारण या हर हिकु पंहिंजी मत ते हलंदो आहे। हिते तव्हां ॿारनि खे हिकु ई बाप ऊच ते ऊच मत ॾींदा आहिनि, ऊच ते ऊच ठाहिण जी। तव्हांजे चित्र ॾिसी करे ॾाढा माण्हू चवंदा आहिनि कि इहे छा ठातो आहे। मुख्य ॻाल्हि आहे हीअ, चओ इहे रचता ऐं रचना जे आदि मध्य अंत जो ज्ञान आहे, जंहिं ज्ञान सां असां आस्तिक ठाहींदा आहियूं। आस्तिक ठहिण सां ई बाप जो वरसो मिलंदो आहे। नास्तिक ठहिण सां वरसो गवाए छॾींदा आहियूं। आस्तिक ठहिण सां बाप जो वरसो मिलंदो आहे, नास्तिक ठहिण सां असां वरसो गवाए छॾींदा आहियूं। नास्तिक अर्थात बाप खे न ॼाणनि। हाणे तव्हां ॿारनि जो धंधो ई आहे इहे नास्तिक खे आस्तिक ठाहिणु। इहो परिचय तव्हांखे मिलियो आहे बाप सां। त्रिमूर्ति जो चित्र त ॾाढो क्लियर आहे। ब्रह्मा द्वारा ब्राह्मण त ज़रूरु खपनि न। ब्राह्मणनि सां ई यज्ञ हलंदो आहे। इहो ॾाढो भारी यज्ञ आहे। पहिरियों त इहो सम्झाइणो हूंदो आहे कि ऊच ते ऊच बाप आहे। सभी आत्माऊं भाई ठहिरिया न। सभी हिकु बाप खे यादि कंदा आहिनि, उन्हनि खे बाप चईंदा आहियूं। वरसो बि रचता बाप सां ई मिलंदो आहे, रचना सां त मिली न सघे। हिन करे ईश्वर खे सभी यादि कंदा आहिनि। हाणे बाप आहे ही स्वर्ग जो रचयिता, भारत में ई ईंदा आहिनि, अची करे इहे कार्य कंदा आहिनि। त्रिमूर्ति जो चित्र त ॾाढी सुठी चीज़ आहे। ये बाबा आहे, ये दादा आहे। ब्रह्मा द्वारा बाबा सूर्यवंशी घराने जी स्थापना करनि था। बाप चवंदा आहिनि मूंखे यादि करो त विक्रम विनाश थियनि। एम ऑब्जेक्ट पूरी आहे, इन करे बाबा मेडल्स बि ठाराईंदा आहिनि। चओ शॉर्ट में शॉर्ट 2 अक्षरनि में तव्हांखे सम्झायूं था। बाप सां सेकेंड में वरसो मिलणो खपे। बाप आहे ही स्वर्ग जो रचयिता। इहे मेडल्स ॾाढी सुठी चीज़ आहिनि, परंतु देह अभिमानी ॿार सम्झंदा न आहिनि। इन्हनि में सॼो ज्ञान आहे। हिकु सेकेंड जो बाबा भारत खे ई अची करे स्वर्ग ठाहींदा आहिनि। नई दुनिया बाप ई स्थापना कंदा आहिनि। इहो पुरुषोत्तम संगम युग बि ॻायल आहे न। इहो सॼो ज्ञान बुद्धि में टपकणो खपे। कोई जो योग आहे त पोइ ज्ञान धारणा न हूंदी। सर्विस करण वारे ॿारनि खे ज्ञान जी धारणा सुठी थी सघंदी आहे। बाबा अची करे मनुष्य खां देवता ठाहिण जी सेवा करनि।
ऐं ॿार कोई सेवा न करनि त उहो छा कम जा, उहो दिलि ते न चढ़ी सघंदा न। बाप चईंदा आहिनि ड्रामा में मुंहिंजो पार्टी आहे, रावण राज्य सां सभिनि खे छुड़ाइनि। ड्रामा में मुंहिंजो पार्टी आहे, सभिनि खे रावण राज्य सां छुड़ाइनि। राम राज्य रावण राज्य भारत में ई ॻायल आहे। हाणे राम कहिड़ीअ बि ॼाणंदा न आहिनि, ॻाईंदा बि आहिनि पतित पावन। भक्तनि जो भॻवानु हिकु आहे त पहिरियों जॾहिं कोई अंदरि घुसे त बाप जो परिचय ॾियो। आदमी ॾिसी करे सम्झाइणो खपे। बेहद जो बाप ईंदा ई आहिनि, बेहद जो सुख जो वरसो ॾियणु। उन्हनि खे पंहिंजो शरीर त आहे न त वरसो कीअं ॾियनि। ख़ुदि चईंदा आहिनि कि मां हिन ब्रह्मा तन सां पढ़ाए करे राजयोग सिखलाए इहे पद प्राप्त कराईंदो आहियां। ख़ुदि चईंदा आहिनि इहे मेडल में सेकेंड जी सम्झानी आहे। केतिरो नंढो मेडल आहे न, परंतु सम्झाइण वारा ॾाढा देही अभिमानी खपनि, उहे ॾाढा घटि आहिनि। इहे महिनत कोई सां पहुचंदी न आहे। इन करे बाबा चईंदा आहिनि चार्ट रखी करे ॾिसो। सॼे ॾींहं में असां केतिरो टाइम यादि में रहंदा आहियूं। सॼो ॾींहुं ऑफिस में कमु कंदे यादि में रहणो आहे, कर्म त करिणो ई आहे। हिते योग में विहारे करे चईंदा आहिनि बाप खे यादि करो। हुन समय कर्म त कंदा न आहियो, तव्हांखे त कर्म कंदे हुए यादि करिणो आहे, न त वेहण जी आदत पइजी वेंदी। कर्म कंदे हुए यादि में रहंदा तॾहिं कर्मयोगी सिद्ध थींदा। पाठ त ज़रूरु वॼाइणो आहे, हिन में ई माया विघ्न विझंदी आहे। सचाई सां चार्ट बि कोई लिखंदा न आहिनि, कोई लिखंदा आहिनि अधु घंटो पौनो घंटो यादि में रहो, सो बि सवेरे ई यादि में वेहींदा हूंदा न। भक्ति मार्ग में बि सवेरे उथी करे राम जी माला वेही जपंदा आहिनि। ईअं बि न, उन समय हिकु ई धुन में रहंदा आहिनि न। ॿिया बि ॾाढा संकल्प ईंदा रहंदा आहिनि, मतिलबु मुख सां चईंदा रहंदा आहिनि लेकिन मन में ॾाढा सारा संकल्प ईंदा रहंदा आहिनि। तीव्र भक्तियुनि जी बुद्धि कुझु ठहरंदी आहे। इहा आहे, इहे त अजपा जाप आहे न, नई ॻाल्हि आहे। गीता में बि मनमना भव आहे, परंतु श्री कृष्ण जो नाम ॾियण सां श्री कृष्ण खे यादि करे वठंदा आहिनि। कुझु बि सम्झंदा न आहिनि। मेडल साथ में ज़रूरु हुजे। चओ बाबा ब्रह्मा तन में वेही करे असांखे सम्झाईंदा आहिनि। असां हुन बाप सां प्रीत रखंदा आहियूं। मनुष्य खे त न आत्मा जो न परमात्मा जो ज्ञान आहे। सवाइ बाप जे ज्ञान इहे कोई ॾेई न सघे। इहे ज्ञान बाप जे सवाइ ॿियो कोई बि न ॾेई सघे। इहे त्रिमूर्ति शिव सभिनि खां मुख्य आहे। बाप ऐं वरसो, हिन चक्र खे सम्झणो त ॾाढो सहज आहे। प्रदर्शनी सां बि प्रजा त लाखों ठहींदी रहंदी आहे न। राजा आहियूं थोरा हूंदा, उन्हनि जी प्रजा त करोड़नि जे अंदाज़ में हूंदी। प्रजा ॾेर ठहींदी आहे। बाक़ी राजा ठाहिण जे लाइ पुरुषारथ करणु, राजा ठाहिण जे लाइ पुरुषारथ करिणो आहे। जो जासी सर्विस कंदा उहो ज़रूरु उच्च पद पाईंदा। कई ॿारनि खे सर्विस जो शौक़ु आहे। चईंदा आहिनि नौकिरी छॾे खाइण लाइ त नौकिरी छॾे ॾियूं, खाइण लाइ त आई बाबा जो ठही विया आहियूं त शिव बाबा जी परवरिश वठंदासीं। परंतु बाबा चईंदा आहिनि मां वानप्रस्थ में प्रवेश कयो आहे न। माताऊं बि जवान आहिनि त घर में रहंदे ॿई सर्विस करणी आहे। ब्रह्मा बाबा त वानप्रस्थी में थी विया, इन करे सभु कुझु छॾे ॾिनई। अगरि तव्हां अञा जवान आहियो, करे सघंदा आहियो त उहो बि कमायो, उहो बि कमायो। शादी आदि जे लाइ अगरि अलाउ न करनि त हंगामो थी वेंदो आहे। हिन करे हर हिक जो हिसाब किताब ॾिसी करे राय ॾींदा आहिनि बाबा के बाबा गंधर्वी विवाह जे लाइ बि चई छॾंदा आहिनि। कुमार आहे त सर्विस चईंदा, कुमार आहे त चईंदा त सर्विस करे सघंदा आहियो न, है न। अगरि कुमार हुजे त चईंदा त सर्विस करे सघंदा आहियो। सर्विस करे बेहद जे बाप सां वरसो वठो। हुन बाप सां तव्हांखे छा मिलंदो? धुल छाई, उहो त सभु मिटी में मिली वञिणो आहे न। हुन बाप सां असांखे छा मिलंदो? धूल छाई, उहो त सभु मिटी में मिली वञिणो आहे। दिन प्रतिदिन टाइम कम थींदो वेंदो आहे। कई सम्झंदा आहिनि असांजी मिल्कियत जे ॿार वारिस ठहींदा,
परंतु बाप चईंदा आहे कुझु बि मिलण जो न आहे, सॼी मिल्कियत खाक में मिली वेंदी। उहे सम्झंदा आहिनि पिछाड़ी वारा खाईंदा। धनवान जो धन ख़तमु थियण में कोई देरी न लॻंदी आहे, है न। धनवान जो धन ख़तमु थियण में कोई देरी न लॻंदी आहे। मौत त साम्हूं ई आहे न, कोई बि वरसो वठी सघंदो। ॾाढा थोरा आहिनि जो पूरी रीति सम्झाए सघंदा आहिनि। जास्ती सर्विस करण वारा ई ऊच पद पाईंदा, त उन्हनि जो रिकॉर्ड बि रखिणो खपे। बाबा चवनि था जास्ती सर्विस करण वारा ही ऊच पद पाईंदा, त उन्हनि जो रिकॉर्ड बि रखिणो खपे। इन्हनि सां सिखिणो आहे 21 जन्मनि जे लाइ रिकॉर्ड रखिणो पए। 21 जन्मनि जे लाइ रिकॉर्ड रखिणो पए, है न। त बाबा अॼु छा था चवनि, अगरि कोई जवान आहिनि या सरेंडर न आहिनि, या ब्रह्मा बाबा चवनि था मां त वानप्रस्थ में थी हुयमि, इन करे मां सरेंडर थी हुयमि, है न। ब्रह्मा बाबा चवनि था मां त वानप्रस्थ में थी हुयमि, इन करे मां सरेंडर थी हुयमि। त ऐं अगरि तव्हां जवान आहियो त ॿई करो, जीअं फॉरनर्स कंदा आहिनि न, उहो करो। त बाबा चवनि था ॾिसो, कई सम्झंदा आहिनि की असांजी मिल्कियत जा ॿार वारिस ठहींदा, परंतु बाप चईंदा आहिनि कुझु बि मिलणो न आहे, सॼी मिल्कियत खाक में मिली वेंदी। उहे सम्झंदा आहिनि पिछाड़ी वारा खाईंदा, इन करे ॾाढो कमायूं था। धनवान जो धन ख़तमु थियण में कोई देरी न लॻंदी आहे। मौत त आहे ई साम्हूं खड़ो, कोई बि वरसो वठी न सघंदो। ॾाढा थोरा आहिनि जो पूरी रीति सम्झाए सघंदा आहिनि। जास्ती सर्विस करण वारा ई ऊच पद पाईंदा, त उन्हनि जो रिकॉर्ड बि रखिणो खपे। इन्हनि सां सिखिणो आहे 21 जन्मनि जे लाइ रिकॉर्ड रखिणो पए। ऑटोमेटिक ज़रूरु उहा ऊच पद पाईंदा, त रिकॉर्ड जाते ताते रहणो ई आहे। ख़ुदि बि सम्झी सघंदा आहिनि जो मिलियो सो सुठो, इन में ई ख़ुशि न थियणो आहे। बेहद जी राजाई जे लाइ पढ़ाई ऐं सर्विस ते पूरो अटेंशन खपे। इहा बेहद जी पढ़ाई आहे, इहा राजधानी स्थापना थिए थी न। हिन पढ़ाई सां हिते तव्हां पढ़ी करे प्रिंस ठहींदव। कोई बि मनुष्य धन दान कंदा आहिनि त उहो राजा वटि व साहूकार वटि जन्म वठंदा आहिनि, परंतु उहो अल्पकाल जो सुख आहे। त हिन पढ़ाई ते ॾाढो अटेंशन ॾियणो खपे। सर्विस जो ओनो अर्थात फ़िक्र रहणो खपे। असां पंहिंजे गांव में वञी करे सर्विस करूं, ॾाढनि जो कल्याण थी वेंदो। बाबा ॼाणंदा आहिनि सर्विस जो शौक़ु अर्जुन कोई में आहे न। लक्षण बि त सुठा खपनि, ईअं न कि डिससर्विस करे ॿियो ई यज्ञ जो नाम बदनाम करे ऐं पंहिंजो ई नुक़सानु करे ॾे। बाबा त हर ॻाल्हि जे लाइ सुठी रीति सम्झाईंदा आहिनि न। मेडल्स आदि जे लाइ केतिरो ओनो रहंदो आहे, पोइ सम्झाइबो आहे, ड्रामा अनुसार देरी पवंदी आहे, पोइ सम्झिबो आहे ड्रामा अनुसार देरी पवंदी आहे। ये लक्ष्मी नारायण जो ट्रांसलेट जो चित्र भी फर्स्ट क्लास आहे, परंतु ॿारनि ते अॼु बृहस्पति जी दशा आहे त कल्ह राहु जी दशा वेही रहंदी आहे। ड्रामा में साक्षी थी पार्ट ॾिसणो हूंदो आहे। उच पद पाइण वारा ॾाढा घटि हूंदा आहिनि। थी सघंदो आहे ग्रहचारी उतरी वञे, ग्रहचारी उतरंदी आहे त पोइ जंप करे वठंदा आहिनि। पुरुषार्थ करे पंहिंजो जीवन ठाहिणो आहे, न त कल्पांतर जे लाइ सत्यानाश थी वेंदी, न त कल्पांतर जे लाइ सत्यानाश थी वेंदी। सम्झदा आहे कल्प पहिरियों मुआफ़िक ग्रहचारी आई, श्रीमत ते न हलंदव त पद बि न मिलंदो, श्रीमत ते न हलंदव त पद बि न मिलंदव। उच ते उच भॻवान जी श्रीमत आहे न। लक्ष्मी नारायण जे चित्र खे तव्हांजे सिवाइ कोई सम्झी न सघे। चईंदा चित्र त ॾाढो सुठो आहे, बसि तव्हांखे चित्र ॾिसण सां मूल वतन, सूक्ष्म वतन, स्थूल वतन, सॼो सृष्टि चक्कर बुद्धि में अची वेंदो। तव्हां नॉलेजफुल ठही वेंदव नंबरवार पुरुषार्थ अनुसार। बाबा खे त इहे चित्र ॾिसी ॾाढी ख़ुशी थींदी आहे। स्टूडेंट
खे त ख़ुशी थियणी खपे न। असां पढ़ी करे वञी करे इहा ठाहींदासीं। पढ़ाई सां ई उच्च पद मिलंदो आहे। ईअं न कि जो भाग्य में हूंदो। पुरुषारथ सां ई प्रालब्ध मिलंदी आहे। पुरुषारथ कराइण वारो बाप मिलियो, उन्हनि जी श्रीमत ते न हलंदा हो त बुरी गति थी वेंदी। पहिरियों कोई खे बि हिन मेडल ते ई सम्झायो, पोइ जो लाइक़ु हूंदो उहो झटि चईंदो असांखे इहो मिली सघंदो आहे। हा, छो न मिली सघंदो आहे। इहो धर्म जो हूंदो उनखे तीर ज़रूरु लॻंदो, उनजो कल्याण थी सघंदो आहे। बाबा त सेकेंड में हथेली ते बहिश्त ॾींदा आहिनि। इन्हनि में त ख़ुशी रहणी खपे न। तव्हां शिव जे भक्तनि खे इहे ज्ञान ॾियो। चओ शिव बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो, राजाउनि जो त राजाउनि जो बि राजा ठही वेंदा। बसि सॼो ॾींहुं सर्विस, बाबा चवनि था बसि सॼो ॾींहुं सर्विस करो। ख़ासि बनारस में शिव जे मंदर त ॾाढा आहिनि, हुते सुठी सर्विस थी सघंदी आहे। कोई न कोई निकिरंदो, ॾाढी ईज़ी सर्विस आहे। कोई करे ॾिसे, खाइण त मिलंदो ई आहे न। सर्विस करे ॾिसो। सेंटर त हुते आहिनि ई। सवेरे वञो मंदर में, राति जो लौटी अचो। सेंटर ठाहे ॾियो। सभिनि खां जास्ती तव्हां शिव जे मंदर में सर्विस करे सघंदा आहियो। ऊच आहे ई शिव बाबा जो मंदरु। बॉम्बे में बाबुलनाथ जो मंदरु आहे। सॼो ॾींहुं उते वञी करे सर्विस करे ॾाढनि जो कल्याण करे सघंदा आहियो। इहा मेडल ई बसि आहे न, ट्रायल करे ॾिसो। बाबा चईंदा आहिनि इहे मेडल्स लाखो त छा 10 लख ठाहियो। बुज़ुर्ग माण्हू त ॾाढी सर्विस सुठी करे सघंदा आहिनि, ढेर पैसा ठाहे सघंदा आहिनि। बाबा सिर्फ़ु चईंदा आहिनि मूंखे यादि करो बसि। मन मना भव अक्षर भुलिजी वियो आहे न। भगवान वाच्य आहे न। शिव बाबा श्री कृष्ण खे बि इहा पद प्राप्त कराई, पोइ धको खाइण जी दरकार न आहे। बाप त चईंदा आहिनि सिर्फ़ु मूंखे यादि करो। तव्हां सभिनि खां सुठी सर्विस शिव जे मंदर में करे सघंदा आहियो। सर्विस जी सफलता जे लाइ देही अभिमानी अवस्था में स्थित थी करे सर्विस करो। दिलि साफ़ त मुराद हासिल। बनारस जे लाइ बाबा त ख़ासि राय ॾींदा आहिनि। हुते वानप्रस्थनि जे आश्रम बि आहिनि। चओ असां ब्रह्मा जा ॿार ब्राह्मण आहियूं। बाप ब्रह्मा द्वारा चईंदा आहिनि मूंखे यादि करो त विक्रम विनाश थी वञनि। ॿियो कोई उपाय न आहे। सुबुह खां वठी करे राति ताईं शिव जे मंदर में वेही सर्विस करो। ट्राए करे ॾिसो। शिव बाबा ख़ुदि चईंदा आहिनि असांजे मंदर में ॾाढा आहिनि। तव्हांखे कोई बि कुझु चईंदो न, ॿियो ई ख़ुशि थींदा। इहे त शिव बाबा जी ॾाढी महिमा कंदा आहिनि। छा इहे ब्राह्मण आहिनि, इहे कोई देवता न आहिनि। इहे बि शिव बाबा खे यादि करे पद वठंदा आहिनि। इन्हनि द्वारा शिव बाबा चईंदा आहिनि मामेकम यादि करो। केतिरो ईज़ी आहे। बुज़ुर्गनि जी त कोई इंसल्ट न कंदो। वानप्रस्थ में हाणे ताईं एतिरी सर्विस न थी आहे। इहे पहिरों जो हुयो, हाणे त ॾाढी सर्विस थी वई। मेडल व चित्रनि ते सम्झाइणु ॾाढो ईज़ी आहे। कोई ग़रीब आहे त चओ तव्हांखे फ्री ॾींदा आहियूं। साहूकार आहे त चओ तव्हांखे ॾींदा त तव्हां ॾींदव त ॾाढनि जो कल्याण जे लाइ। साहूकार आहे त चओ तव्हां ॾींदव त ॾाढनि जे कल्याण जे लाइ। ॿिया बि छपाए वठंदासीं, तव्हांजो बि कल्याण थी वेंदो। इहो तव्हांजो धंधो आहे, सभिनि खां तिखो थी वेंदो। कोई ट्रायल करे ॾिसे। अच्छा, मीठे सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार ज्ञान खे जीवन में धारण करे पोइ सर्विस करणी आहे। जो जास्ती सर्विस कंदा सुठा लक्षण आहिनि, हुननि जो रिगार्ड बि ज़रूरु रखिणो आहे। ॿियो आहे कर्म कंदे यादि में रहण जी आदत विझणी आहे।
है न। सर्विस करणी आहे, जो जास्ती सर्विस कंदा, सुठा लक्षण आहिनि, हुनजो रिगार्ड बि ज़रूरु रखिणो आहे। कर्म कंदे यादि में रहण जी आदत विझो। सर्विस जी सफलता जे लाइ पंहिंजी अवस्था देही अभिमानी ठाहिणी आहे। कर्म कंदे वे यादि में रहण जी आदत विझो। सर्विस जी सफलता जे लाइ पंहिंजी अवस्था देही अभिमानी जी ठाहिणी आहे, है न। देही अभिमानी थी करे रहो सर्विस जी सफलता जे लाइ। दिलि साफ़ रखणी आहे। कर्म कंदे बाप जी यादि में आदत कर्मयोगी ठहो। सफलता जे लाइ अवस्था देही अभिमानी हुजे। दिलि साफ़ रखणी आहे। वरदाना सर्व समस्याउनि जी विदाई जो समारोह मनाइण वारा समाधान स्वरूप ठहो। समाधान स्वरूप आत्माउनि जी माला तॾहिं तयारु थींदी जॾहिं तव्हां पंहिंजी संपूर्ण स्थिति में स्थित हूंदा, है न। समाधान स्वरूप आत्माउनि जी माला कॾहिं तयारु थींदी जॾहिं तव्हां पंहिंजी संपूर्ण स्थिति में स्थित थी वञो। जॾहिं असां पंहिंजी संपूर्ण स्थिति में स्थित थी वेंदासीं तॾहिं समाधान स्वरूप आत्माउनि जी माला तयारु थी वेंदी। संपूर्ण स्थिति में समस्याऊं बचपन जो खेल अनुभव थींदियूं। जॾहिं असांजी संपूर्ण स्थिति हूंदी न तॾहिं समस्याऊं बचपन जो खेल अनुभव थींदियूं, अर्थात समाप्त थी वेंदियूं। जीअं ब्रह्मा बाप जे साम्हूं यदि कोई ॿारु समस्या वठी करे ईंदो हुयो त समस्याउनि जी ॻाल्हियूं चइण जी हिमत ई न हूंदी हुई उन्हनि जी, उहे ॻाल्हियूं ई भुलिजी वेंदा हुया। ईअं तव्हां ॿार बि समाधान स्वरूप ठहो त अधु कल्प जे लाइ समस्याऊं विदाई थी वेंदी, समस्याउनि जी विदाई थी वेंदी। त कोई बि ॿारु, असां जॾहिं समाधान स्वरूप थी वेंदासीं त कोई बि ॿारु ईंदो त पंहिंजी समस्या ई भुलिजी वेंदो। विश्व जी समस्याउनि जो समाधान ई परिवर्तन थी वेंदो। स्लोगन आहे, जो सदा ज्ञान जो सिमरन कंदा आहिनि उहे माया जी आकर्षण सां बची वेंदा आहिनि। जो सदा ज्ञान जो सिमरन कंदा रहंदा आहिनि उहे माया जी आकर्षण सां बचियल रहंदा आहिनि, बची वेंदा आहिनि। अॼु जो अव्यक्त इशारो, पंहिंजी शक्तिशाली मनसा द्वारा सकाश ॾियण जी सेवा करो। पंहिंजे डबल लाइट फरिश्ते स्वरूप में स्थित थी वञो। साक्षी ठही सभु पाठ ॾिसंदे सकाश अर्थात सहयोग ॾियो। हर हिक खे सकाश अर्थात सहयोग ॾियो। श्री तव्हां सर्व जे कल्याण जे निमित्त आहियो। ये सकाश ॾियण ई निभाइण, लेकिन ऊची स्टेज ते स्थित थी करे सकाश ॾियो। वाणी जी सेवा सां गॾु गॾु मनसा द्वारा शुभ भावना जी वृत्ति द्वारा सकाश ॾियण जी सर्विस करो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।